जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हलो दोस्तों, मां सुनीता कोटवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं वीडियो खे तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं सभिनी रिश्तेदारनि सां गॾु शेयर कजो। त अचो त टेस्टी सी रेसिपी स्टार्ट था कयूं। त अॼु असां हिते ठाहींदासीं वाङण पटाटनि जी मसालेदार चटपटी भाॼी जेकी तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठही करे तयारु थींदी आहे। त अचो फ्रेंड्स, रेसिपी स्टार्ट था कयूं वाङण पटाटनि जी भाॼीअ जी। त सभिनि खां पहले मां हिते पैन में खयो 2 चमचा तेल ऐं जीअं ई तेल तेज़ गरम थींदो मां हिते जेको आहे न खया आहिनि 3 पटाटा, जेके मां हिन प्रकार सां लंबा लंबा लेंथ वाइज कट करे रखा ऐं हिन पटाटनि खे हिन गरम तेल में विझी करे असां जेको आहे न हिनखे थोरो सो शैलो फ्राई कंदासीं। शैलो फ्राई करे जॾहिं असां भाॼी ठाहींदा आहियूं न त भाॼीअ में तमामु ई सुठो सवादु ईंदो आहे। त हिते जेको आहे न मीडियम फ्लेम ते मां पटाटनि खे थोरो सुनहरी कोटिंग अचे तेसिताईं शैलो फ्राई करे वठंदमि। त जेसिताईं पटाटा फ्राई था कनि हिते वाङणनि खे असां कट करे वठंदासीं। त वाङणनि खे बि असां जेको आहे न जीअं पटाटनि खे लंबा लंबा असां तक कटिया आहिनि तीअं ई कटंदासीं ऐं कटे करे तुरंत जेको आहे न तव्हां पाणी में विझंदा वञो, छो जो त वाङण जल्दी ॻाढ़ा थी वेंदा आहिनि। त हिनखे पाणी में असां विझी रखंदासीं। ऐं हाणे पटाटनि खे चेक था कयूं त ॾिसो पटाटनि में बि गोल्डन सुनहरी सी कोटिंग अची वई आहे। त बसि इन स्टेज ते तव्हांखे पटाटनि खे हिन में शैलो फ्राई करणो अथव। ऐं हाणे पटाटनि खे असां जेको आहे न हिन पैन मां कढी हिकु प्लेट में अलॻि करे रखे वठंदासीं। ऐं हाणे इन ई पैन में असां जेको आहे न वाङणनि खे बि शैलो फ्राई कंदासीं। मां ॿियो तेल नथी विझां, इन ई तेल में वाङणनि खे असांखे शैलो फ्राई करिणो आहे। हिन प्रकार सां तव्हां शैलो फ्राई करे जॾहिं बि काई बि भाॼी ठाहींदा आहियो न त उन जे सवाद में 4 चांद लॻी वेंदा आहिनि। त हिते ॾिसो वाङणनि में बि जेका आहे न सुनहरी सी कोटिंग अची वई आहे। बसि इन स्टेज ते ई तव्हांखे वाङणनि खे बि शैलो फ्राई करे वठिणो आहे। ऐं हाणे हिनखे बि असां कढी करे हिकु प्लेट में अलॻि करे रखे वठंदासीं। ऐं उन खां पोइ असां हिन जो जेको आहे न बाक़ी जो मसालो वग़ैरह ठाहींदासीं। त बसि मां वाङणनि खे कढी अलॻि करे रखियमि प्लेट में। ऐं हाणे हिन ई पैन में असां ठाहींदासीं भाॼी, जंहिंजे लाइ मां 6 टुकड़ी थूम जी, 1 इंच अदरक जो तोड़ो ऐं 1 चमचो सुका धाणा, 1 साओ मिर्च ऐं 20-25 दाणा मेथीअ जा खया आहिनि। हिन सभिनि मसालनि खे असां जेको आहे न हिमाम दस्ते में थोरो सो कुटे वठंदासीं। तव्हां चाहो त मिक्सर ग्राइंडर जे जार में बि हिन मसाले खे पीसे करे तयारु था करे सघो। असां हिनखे थोरो सो दरदरो रखंदासीं। ऐं हाणे उन ई पैन में मां वरी से खया 2 चमचा तेल, 1/2 चमचो विधुमि हिन में जीरो ऐं कुटियल थूम अदरक ऐं मिर्च वारी पेस्ट ऐं हिनखे विझी करे असां थोरो सो हिनखे सुनहरो थियण ताईं सिझाए वठंदासीं, छो जो त थूम अदरक कचोपन वञणु ज़रूरी आहे। त जीअं हीअ थोरी सी सुनहरी थी वेंदी असां हिन में विझंदासीं बसर। त मां जेको आहे न हिकिड़ो मीडियम साइज़ जो बसर बारीक बारीक कटे रखियो जेको हिन में विधुमि। ऐं बसरनि खे बि थोरो सुनहरो थियण ताईं असांखे हिनखे भुनणो आहे। त ॾिसो बसरनि जो कलर काफ़ी हद ताईं चेंज थी वियो आहे, सुनहरो बसर थी चुको आहे। ऐं हाणे मां विधुमि हिते 1/2 चमचो हैड ऐं उन खां पोइ मां विधुमि हिते 1 चमचो सुका धाणा, उन खां पोइ 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर ऐं 1/2 चमचो ॻाढ़ा मिर्च तव्हां पंहिंजे हिसाब सां घटि वधि करे था सघो। ऐं सफ़ा सिम ते असां हिनखे थोरो सो भुनी वठंदासीं। ऐं उन खां पोइ 2-3 चमचा जेको आहे न त पाणी विझी हिनखे जेको आहे न थोरो सो भुनी वठो ताकी मसाला जेके आहिनि न सड़नि न। त हिन मसालनि खे सुठे सां असां पहले भुनी वठंदासीं ताकी मसालनि जी सुठी खुशबू ऐं रंगत ॿई अची वञनि। त ॾिसो हिनखे असां 1 मिंट सुठे सां भुनी वरितो। ऐं उन खां पोइ असां हिन में विझंदासीं टमाटा। त मां हिते जेके आहिनि न 2 टमाटा अॻु में ई कटे करे रखिया आहिनि। त उहे 2 टमाटा मां हिन में ऐड कया ऐं टमाटनि खे सुठे सां करे वरितो मिक्स। मां हिनमहिल ताईं हिन में लूणु कोन विधोमि, त हाणे असां हिन में विझंदासीं लूणु। सिझाइण खां पोइ त ढके करे मां टमाटनि खे जेको आहे न थोरी देरि पहले सिझाए वरितो। ऐं थोरी देरि खां पोइ असां जेको आहे न टमाटनि खे चेक था कयूं त टमाटा जेके आहिनि न सुठे सां ॻरी विया आहिनि। त हिन प्रकार सां थोरो सो तव्हां टमाटनि खे मैश करे वरितो। ऐं हाणे हिन में मां विधुमि लूणु स्वाद अनुसार। ऐं हाणे जेके वाङण ऐं पटाटा असां अॻु में शैलो फ्राई करे रखिया आहिनि उहे बि हिन में ऐड कंदासीं। ऐं हिनखे जेको आहे न सुठे सां तव्हां करे वरितो मिक्स।
ये भाॼी जेका आहे न तमामु ई टेस्टी ठहंदी आहे फ्रेंड्स। हिकु दफ़ो ज़रूरु हिन तरीक़े सां इहा भाॼी ठाहे ॾिसिजो ऐं कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाइजो कि तव्हांखे इहा वाङणनि पटाटनि जी भाॼी कीअं लॻी। ऐं हिते हिकु चमचो मां कसूरी मेथी कई आहे, जेके थोरो सो मां ड्राई रोस्ट करे वरितुमि, उहो बि हिन में क्रश करे मां विझी कई। ऐं अधु चमचो मां हिते विधुमि गरम मसाले जो पाउडर। ऐं बसि इन सभिनि शयुनि खे तव्हां करे वठो सुठे सां मिक्स। ऐं उन खां पोइ जेको आहे न असां सिम ते हिन खे थोरी देरि सिझाए वठंदासीं, ताकी सभिनि मसालनि जो जेको आहे न वाङण पटाटनि में सुठो फ्लेवर अची वञे। त सफ़ा सिम ते तव्हांखे हिन खे जेको आहे न 2 मिंट सिझाए वठिणो अथव। ऐं उन खां पोइ असां चेक था कयूं त ॾिसो तयारु आहे असांजी चटपटी मसालेदार वाङण पटाटनि जी भाॼी, जेका तमामु ई टेस्टी ऐं डिलीशियस ठही करे तयारु थींदी आहे। त हिते मां हिकिड़ो पटाटो चेक थी कयां, ॾिसो पटाटो ॾाढो सुठे सां जेको आहे न सॉफ्ट थी चुको आहे। वाङण त सॉफ्ट थी वेंदा आहिनि, उनखे चेक करण जी ज़रूरत कान्हे। ऐं बसि इन जे मथां विधुमि मां थोरा सा सावा धाणा ऐं तयारु आहे असांजी वाङण पटाटनि जी सुकी मसालेदार चटपटी भाॼी। त बसि हिनखे सर्व था कयूं ऐं फ्रेंड्स खाओ था हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, डोडे सां या फिर दाल चांवरनि सां, सभिनि सां हिन जो कॉम्बिनेशन जेको आहे न तमामु ई सुठो लॻंदो आहे। त फ्रेंड्स आशा थी कयां तव्हांखे मुंहिंजी अॼु जी इहा रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आयो हुजे त प्लीज़ वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। चैनल पे पहिरियों दफ़ो आया त प्लीज़ चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। जल्दी मिलूं था, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।